मदद जी तो मां तव्हांजो ॼातल सुञातल फनकार फ़कीर नियाज़ हुसैन उमरानी। अॻ में मुंहिंजो गीत तव्हां ॿुधो हूंदो त रुॻो पैसे जी पट पट आशिक़ मथां लठा। उहा गीत जेको मुंहिंजो हुयो त साकिब प्रोडक्शन में हुयो। वरी बि मुंहिंजो साकिब प्रोडक्शन में हीउ एल्बम अचे पियो पर नए अंदाज़ में, यकतारे चपड़ी खां बग़ैर, दोस्तनि जी महिनत सां, डायरेक्टरनि जी महिनत सां, एडिटरनि जी महिनत सां, शाइरनि जी महिनत सां हीअ कैसेट मुंहिंजी अचे पई। इंशाअल्लाह दोस्तनि खे हीअ कैसेट पसंदि ईंदो ऐं मुंहिंजा दोस्त ॿुधी ख़ुशि थींदा। मुंहिंजी चीफ सिलेक्शन प्यारा दोस्त अब्दुर्रहमान बिरोही, मुनीर खोसो ऐं मुंहिंजो मिठड़ो भाउ यारनि जो यार मिठड़ो दोस्त असांजो गुलसन लुल्ट मदीने मुनव्वर वारो मौला आबाद कंदुसि ऐं हबीबुल्ला बिरोही, सैफुल्ला बिरोही, नसीर अहमद चांडियो, इब्राहिम मक्सी जेको मिठड़ो दोस्त आहे मदीने मुनव्वर वारो, ऐं उन खां पोइ मुंहिंजो मिठड़ो भाउ आबास खासकेली ऐं मुंहिंजो मिठड़ो भाउ नवाज़ गाॾी जेको जिदा शहर में रहे पियो। काफ़ी मुंहिंजा सुठा सुठा शाइर आहिनि जिन्हनि जी महिनत आहे ऐं कंपनी वारी जी महिनत आहे। अलाह कंदो हीअ कैसेट दोस्तनि खे पसंदि ईंदी ऐं तव्हां सां थोरो ॿ लफ़्ज़ मुंहिंजो कंपनी वारो तव्हां सां ॻाल्हाईंदो, साकिब प्रोडक्शन वारो रियाज़ शेख। अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तों कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? उमेद ख़ुशि हूंदो। जीअं त असां फ़कीर नियाज़ हुसैन उमरानी जो हिकु नए अंदाज़ में एल्बम करे रहिया आहियूं, चपड़ी यकतारे खां बग़ैर बाजे ते। उमेद आहे त तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो ऐं असांजी हिन एल्बम में तमामु घणी जिदोजहद आहे, तमामु घणी महिनत आहे। सो इंशाअल्लाह तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। वो अहिड़ो सुहिणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार, रुॻो पैसे जी पट पटा आशिक़ मथां लथा, रुॻो पैसे जी पट पटा आशिक़ मथां लथा। अहिड़ो सुहिणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार, अहिड़ो सुहिणो नथो सुझे जेको फ्री में करे प्यार। ज़िंदाबाद ज़िंदाबाद।